बदनसीब गुस्ताख। सेठ साहब केरु था आए न वल्लू त हिते आए ई कोन पोइ ये वल्लू वारा लक़ब के जो दी मुंहिंजो नालो थी धनु धोबी। अहिड़ी हणंदो सां गोभी जो घर बि हथ कोन ईंदी। ये गंदा गंदा धप वारा लक़ब मां तोखे थो ॾियां। छो हाँ छालाए बा अरे मां मालिक बीठो आहियां ऐं तूं नवाब बणिजी वेठो आहीं छो? आखिरकार मां ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां। अरे या वॾेर वारी तिड कढी छॾ दिमाग़ मां छो त हाणे बदबूदार इनकलाब अचण वारो आहे। बेबुनियाद माण्हू बुनियाद था थियण वारा अथई। इहा त ख़बर अथई न त ड्रव जले हिकिड़ी में ॿियो ब्याजी हवालीअ जी त जाइ नाहे। खबरदार गुल्लू, मुंहिंजी वॾेर पाई वारी तिड खे को बि ख़तरो कोन्हे। मां मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु हुयुसि आहियां ऐं रहंदुसि। सेठ धनु धोबी असांजे समाज इंसान जी इज़त कॾहिं कोन कई आहे। हा हिते पैसे जी इज़त आहे पैसे जी ऐं हाणे हवाली वॾो पैसे वारो थी वियो आहे। गुल्लू इज़त ऐं ज़िलत जो मालिक मुंहिंजो रब आहे ऐं उनजे हथ में आहे। हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहो साॻियो असां सभिनी जो मालिक आहे ऐं हवालीअ खे बि उनजी मदद आहे। ऐं हा तुंहिंजी हिन पग खे बि ख़तरो अथई। ऐं हा हवाली तोखां या तुंहिंजी पग खसे वेंदी। खलाटी खोबला मां पग ॿधाई कोन, तूं साड़ो लुआ सभिनी सां तो सड़ी। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो पुट। अरे वक़्तु कीअं ॿुधाईंदो, वक़्तु को ॻाल्हाईंदो आहे छा? पाण ई ख़बर पवंदई रुगो हवालीअ खे त अचण ॾे। हलिया खे ॾिसो त कीअं थो मुंहिंजो पटको खसे। मां बि हिकिड़ो पुराणो पटको वठी तिजोरीअ में रखी थो छॾियां। तेसरे जी त कंहिंखे गणती तुझे हा पर त पोइ तेसरे जी गणती करे। धनु धोबी सलाला कदो हणी वेंदी को गोभी टंग भॼंदई। अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ, खिज़ा नहीं बाहर हूँ। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।